मुंहिंजो नालो महक विष्णु दुलानी आहे। मां जय हिंद प्राइमरी स्कूल पिंपरीअ जी ऐं मां जेको चौथे दर्जे में पढ़ंदी आहियां। मुंहिंजी आखाणीअ जो नालो आहे हाथी ऐं कीली। हिकु पुराणे समय जी ॻाल्हि आहे। हिकु हाथीअ जो पैर कीलीअ जे मथां अची पियो। भॻवान जी कुदरत सां कीली हिकु तमामु नंढड़े खॾे में वञी करे बची पई। कीली हाथीअ खे रड़फाड़े चयो, मूं आ मरिया, हेॾो सारो थियो आहे, ॾिसी नथो हली, जेकरे मां मरी वञा हा त मुंहिंजे प्यारनि बचड़नि खे केरु संभाले हा। हाथीअ ने कावजी खेसि चयो, आईं त तिर जेतिरी हली ऐं मूंखे सेखारण। हाथीअ ने पंहिंजी सूंड सां अहिड़ी टुक ॾिनी त वीचारी कीली उॾामंदी हाथीअ जे कन में पइजी वञी। कीलीअ हाथीअ जे कन में चक पातो। हेॾो वॾो हाथी दर्द विझां टिपा ॾियण लॻो, हेठि लेथड़ियूं पाए लॻो। कीली हाथीअ जे कन मां ॿाहिरि निकिरी आई। कीलीअ ने चई, ॾिठे त तमाशो, मूं तिर जेतिरी ने तोल जेतिरे पर्वत खे कीअं न लेटाए छॾियो। अॻिते संभाले हलजे, हिन दफ़े मां तोखे छॾे थी ॾियां। हुन ॾींहं खां पोइ हाथीअ खे कीलीअ सां अहिड़ो त डपु लॻंदो हो त विनरे वांगुरु पंहिंजा कन हेॾां होॾां हिलाईंदो हो। खेसि डपु लॻंदो हो त मतां खां कीली वापसि सां कन में पइजी वञे। हिन आखाणीअ मां असांखे सिखियत मिले थी त कंहिंखे बि ॿुधाई न करणु घुरिजे। त कीअं लॻी तव्हांखे आखाणीअ वारो? नानीअ जूं आखाणियूं आहिनि मज़ेदार? थैंक यू।